अस्सलाम वालेकुम नाज़रीन, केटी न्यूज़ बलिकार मां यहाँ ज़ुबैर खोड़ो हेडलाइंस मां वक़ा पहिरां शुरू कंदासीं। अपर करम खां जिते हाई स्कूल अंदरि हथियारबंदनि ने फायरिंग करे 7 उस्ताद मारे छॾिया आहिनि, जॾहिं त पुलिस पहुची फायरिंग में क़तल थियल उस्तादनि जा लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾिया आहिनि। अपर करम में हाई स्कूल अंदरि हथियारबंदनि जी फायरिंग में 7 उस्ताद मारिजी विया आहिनि। पुलिस पहुची फायरिंग में क़तल थियल उस्तादनि जा लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾिया आहिनि। क़तल थियल समूरा उस्ताद इम्तिहाननि जी ड्यूटी ते हुआ। पुलिस जो चवणु आहे पुलिस मूजिबि अणॼातल हथियारबंदनि स्कूल में दाख़िल थी हथियारनि जा मुंह खोले छॾिया। अपर करम में हाई स्कूल अंदरि हथियारबंदनि जी फायरिंग में 7 उस्ताद मारिजी विया आहिनि, जॾहिं त पुलिस पहुची फायरिंग में क़तल थियल उस्तादनि जा लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾिया आहिनि। पुलिस मूजिबि क़तल थियल समूरा उस्ताद इम्तिहाननि जी ड्यूटी ते हुआ। अणॼातल हथियारबंदनि स्कूल में दाख़िल थी हथियारनि जा मुंह खोले छॾिया।